करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल्लज़ीन युमिनून बिमा उन्ज़िला इलैका वमा उन्ज़िला मिन क़ब्लिक वबिल आखिरति हुम युक़िनून उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदनिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तव्हां असांखे मग़रिब जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। सूरतुल बक़रा जूं 3 आयतूं गुज़री चुकियूं आहिनि। चौथीं ऐं 5 नंबर आयत अॼु तिलावत कई वई। गुज़िरियल 2 आयतुनि में अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे हक़ानियत जे मुतालिक़ पहिरियां बयानु कंदे ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह त हिन किताब क़ुरान पाक में कंहिं बि क़िस्म जो शक शुबो कोन्हे, इन्हनि अल्फाज़नि सां शुरूआत कई। पोइ फरमायो त हीउ किताब क़ुरान पाक रस्तो ॾेखारींदो ख़ुदा तर्स माण्हुनि खे, जेके मुत्तक़ी हूंदा, जेके परहेज़गार हूंदा। ॼण त हिकिड़ो सुवाल हो त या इलाहुल आलमीन, इहे ख़ुदा तर्स माण्हू केरु आहिनि? इहे मुत्तक़ी ऐं परहेज़गार कंहिंखे था तव्हां चओ? थोरो ॿुधायो त असां बि ओहिड़ा चऊं। अल्लाह तबारक व तआला पाण उन्हनि परहेज़गारनि माण्हुनि जूं सिफ़तूं बयानु कयूं आहिनि जिन खे अल्लाह ताला परहेज़गार सॾियो आहे। पहिरें नंबर ते इहा सिफ़त बयानु कई वई त अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब, जंहिंजो ॻुझ ते अणॾिठे ते ईमान हुजे। अणॾिठे ते ईमान हुजे। कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं गुज़रियूं? असां क़यामत क़ुरान पाक मां ॿुधी आहे त थींदी, यकीन आहे। क़ुरान पाक ॿुधायो, अल्लाह जे रसूल ॿुधायो त जन्नत बि जहन्नम बि आहे, यकीन आहे। असां हुज़ूर सलातो वसलाम जन खे कोन ॾिठो, उन जे मथां क़ुरान पाक नाज़िल थींदे बि कोन ॾिठो, ॿुधोसीं उलमा वटां, ॿुधोसीं किताबनि मां। समुंड खे जहन्नम जो तरो बनाइबो, इतां ई समुंड जहन्नम बणिबो, ॿुधोसीं क़ुरान पाक मां, पढ़ियोसीं। हाणे इहे शयूं अहिड़ियूं आहिनि, आसमान इन खां मथे 6 आसमान ॿिया 7 आहिनि, ज़मीन इन खां हेठि 7 ज़मीनूं ॿियूं आहिनि। इहे असां ॾिठियूं कोन्हनि, ॿुधियूं आहिनि, क़ुरान पाक मां पढ़ियूं। इहे ॻुझ जूं ॻाल्हियूं आहिनि, अणॾिठियूं शयूं आहिनि। अल्लाह सां फरमाए थो, जेके असांजे बयानु थियल शयुनि ते, जेके हुननि ॾिठियूं न आहिनि, अणॾिठे ते ईमान था आणनि। आओ, अल्लाह जे ज़ात चयो आहे त मञोसीं, हा आहे, सच आहे। अल्लाह जे रसूल फरमायो आहे त सच आहे। असांजूं अखियूं नथियूं ॾिसी सघनि, असांजी खोटी आहे, असांजे अखियुनि जी कमी आहे। अल्लाह जे रसूल चयो, क़ुरान पाक चयो त इहो सच आहे। मुत्तक़िन जी पहिरीं सिफ़त इहा त अणॾिठे ते ईमान अथनि। ॿिए नंबर ते सिफ़त इहा व युक़ीमून सलात, निमाज़ क़ाइमु कंदा आहिनि, चङे तरह सां पढ़ंदा आहिनि, हुक़ूक़नि जी अदायगी कंदा आहिनि निमाज़नि जी। 3 नंबर ते व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, अल्लाह ताला फरमायो जेको असांजे तरफ़ खां हुननि खे रिज़्क़ मिलियल आहे उनखे ख़र्च बि कंदा आहिनि, हर तरह सां, सदक़े में, ख़ैरात में, नफ़िली ख़ैरात, मालदारात, ज़कात, ख़ैरातूं, सदक़ातूं, इहे सभु शयूं उन में अची वियूं। इहे 3 सिफ़तूं बयानु कयूं हुयूं गुज़िरियल आयतुनि में। अॼु वरी बक़ाया 2 आयतुनि में सिफ़तूं बयानु कयूं हुयूं। 4 नंबर आयत में अल्लाह से फरमायो, मुत्तक़ी उनखे चवंदा आहियूं वल्लज़ीन युमिनून बिमा उन्ज़िला इलैका, सोना नबी मां रब्बे ज़ुल जलाल मुत्तक़ी उन्हनि माण्हुनि खे थो मञा जेके तुझे हिन किताब क़ुरान पाक खे बि मञनि था, उन ते ईमान आणनि था। युमिनून बिमा उन्ज़िला इलैका, तो वटि तुंहिंजे मथां, तुंहिंजे तरफ़ जेको क़ुरान पाक असां नाज़िल कयो आहे
उन ते बि हुननि जो ईमान हुजे उनखे असां मञींदा आहियूं। अलाह से फरमाए थो उनखे मां मञींदुसि त इहो मुतक़ी आहे। ऐं ॿिए नंबर ते वमा उनज़िल मिन क़ब्लिक, ऐं हिन किताब क़ुर पाक खां पहिरियां जेके ॿिया किताब नाज़िल कया विया तौरात ज़बूर इंजील, उन ते बि हिननि जो ईमान हुजे, पोइ मञींदो आहियां मां उनखे त इहो मोमिन मुतक़ी आहे। वबिल आख़िरत हुम यूक़िनून, ऐं आख़िरत ते बि उन्हनि जो यकीन हुजे त आख़िरत थींदी। हिकु ॾींहुं क़बरुनि मां उथंदासीं, हिकु ॾींहुं महशर जो मैदान लॻंदो, हिकु ॾींहुं सूर फूकिबी, अलाह ताला जे तरफ़ खां हिकु निज़ाम क़ाइमु थींदो, दूंहों ई दूंहों हूंदो मुल्क में, दुनिया सॼी दूंहों थी वेंदी, हिकु बाहि उभरंदी, माण्हू क़बरुनि मां उथंदा, उहा बाहि माण्हुनि खे हकलींदी जीअं धनार माण्हुनि खे हकलींदो आहे, जीअं धनार ढोरनि खे हकलींदो आहे, उहा बाहि माण्हुनि खे हकलींदी, हकले ईंदी महशर जे मैदान में जमा कंदी। अल्लाह तबारक व तआला उन काइनात जे इंसाननि जो महशर जे मैदान में हिकु अहिड़ो त होलनाक मंज़र बनाईंदो, सिज नेज़े बराबरि ज़मीन जे इंसान जे मथे जे मथां हूंदो, पघर में पिया ॿुॾंदा, पंहिंजे पंहिंजे गुनाहनि ग़लतियुनि कोताहियुनि जे आधार ते पघर में शल हूंदा। इहो मंज़र इंतिहाई ॾुखियो हूंदो, 1000 साल जो ॾींहुं हूंदो, इंसानियत सॼी परेशान हूंदी, जेकर हिसाब किताब थिए त जान छुटे, समूरनि पैगंबरनि ॾांहुं फिरंदा। इहो सॼो मंज़र जीअं असां क़ुर पाक मां ॿुधो, अलाह जे रसूल तफ़सील सां ॿुधायो, ॾिठो न आई, ॿुधोसीं, पढ़ियोसीं, हाणे इन ते यकीन आहे त हाओ इहा क़यामत थींदी। पोइ अलाह ताला जो हिसाब किताब जो अंदाज़ निरालो हूंदो, पुलसरात जे मथां माण्हू टपंदा, अमलनि जी तौर जी तराज़ू रखबी, रब तबारक व तआला अमलनि खे तोरींदो। कीअं तोरींदो? अमलनि खे शक्ल ॾींदो, या अमल रखी करे उन्हनि खे तोरींदो, या उहे माण्हू पाण तोरींदो। कीअं त तोरींदो? अल्लाह ताला पंहिंजे हिन कुदरत वारे क़ानून खे पाण पियो ॼाणे। इंसान जे अकुल खां इहे ॻाल्हियूं मथे हुयूं। रब तोरींदो अमलनि खे ज़ाहिरी शक्ल त कान्हे का, नाला आहिनि, इन्हनि नालनि खे तोरींदो, अमलनि खे तोरींदो, शक्ल ॾींदो, माण्हू तोरींदो। छा तोरींदो? रब तबारक व तआला तोरींदो। जॾहिं त इहे शयूं नज़र बि नथियूं अचनि, पर रब तोरींदो। मञोसीं त साईं तो चयो आहे न तोरींदुसि, हा उहो तोरींदो, मञोसीं। अलाह से फरमाए थो ईअं आख़िरत ते यकीन हुजे न, इहे सिफ़तूं हुजनि। 5 शइ ॿुधायूं वियूं। अण ॾिठे ते ईमान हुजे न, निमाज़ क़ाइमु कंदड़ हुजनि, असांजे तरफ़ खां ॾिनल रिज़्क़ खे ख़र्चु कंदा हुजनि, क़ुर पाक ते पको चङे तरह ईमान हुजे न, उनखां पहिरियनि किताबनि तौरात ज़बूर इंजील ते बि ईमान हुजे न, आख़िरत ते बि यकीन हुजे न। 6 सिफ़तूं अलाह से ॿुधाए करे फरमायो उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम, ए आदम जो औलाद, घुरो पिया न इहदिन सिरातल मुस्तक़ीम, सिधो रस्तो ॾेखार, इहो अथव हुदम मिर रब्बिहिम, मुंहिंजे तरफ़ खां हिदायत वारो रस्तो इहो अथव, जंहिंमें इहे 6 सिफ़तूं हूंदियूं, उन्हनि खे ॼण मुंहिंजे तरफ़ खां हिदायत जो रस्तो मिली वियो। व उलाइका हुमुल मुफ़्लिहून, फरमाई उहे बाना ई कामयाबु थींदा जिन में इहे 6 सिफ़तूं लभंदियूं। हाणे ज़रा तवजो जी ज़रूरत आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ज़माने में हज़रत अब्दुल्ला बिन मसूद, हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा, ॿई बुज़ुर्ग साहबी फरमाइनि था त हुज़ूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ज़माने में मुसलमान जेके हा उहे 2 क़िस्मनि जा हा। जेके हुज़ूर साईं जंहिंजे मथां ईमान आणे, इस्लाम आणे, मोमिन थी चुका हा, मुसलमान थी चुका हा, उन्हनि जा 2 ग्रुप हा, 2 टोला हा, 2 क़िस्म हा। हिकिड़ा अहिड़ा हा जेके इब्तिदा में मुशरिक हा, बुतनि जी पूॼा कंदा हा, पोइ उहे अचे मुसलमान थिया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते ईमान आणे, इस्लाम आणे, पक्का मुसलमान, पक्का मोमिन बणिजी विया। ॿिया वरी उहे हुया जेके पहिरियां अहले किताब, माना यहूदी ऐं नसरानी आहे, तौरात ज़बूर इंजील ते अमल कंदड़ हा, पोइ वरी क़ुर पाक जे नाज़िल थियण खां पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे मथां ईमान आणे, उहे बि पक्का मोमिन मुसलमान थी पिया। हिकिड़ा शिरक खां अचे ईमान आणे मुसलमान थिया, हिकिड़ा अहले किताब यहूदियत नसरानियत मां फिरी करे इस्लाम आणे मुसलमान थी पिया। इहे 2 तबक़ा अल्लाह तबारक व तआला पहिरें तबक़े वारनि जे लाइ गोया के फरमायो उहे माण्हू अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब, जेके अण ॾिठे ते ईमान आणनि, व युक़ीमून सलात, निमाज़ क़ाइमु कंदड़ हुजनि, व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, ऐं असांजे ॾिनल रिज़्क़ मां ख़र्चु कनि, इहे माण्हू बि मुतक़ी आहिनि, इन्हनि खे मञींदा आहियूं मुतक़ी। इहे 3 सिफ़तूं ॼण त उन्हनि माण्हुनि जूं बयानु कयूं वियूं जेके शिरक खां इस्लाम में आया। वरी पोएं हिसे में वल्लज़ीन युमिनून बिमा उनज़िल इलैका व मा उनज़िल मिन क़ब्लिका व बिल आख़िरति हुम यूक़िनून,
जंहिंजो क़ुर पाक ते बि पक्को यकीन हुजे, माना अॻियनि किताबनि सां गॾोगॾु वमा उनज़िल मिन क़ब्लिक तौरात ज़बूर इंजील सां गॾोगॾु क़ुर पाक ते बि पक्को यकीन हुजे, आख़िरत ते बि यकीन हुजे, त पोइ असां हिनखे बि मोमिन चवंदासीं, मुतक़ी चवंदासीं। हाणे इहे आख़िरी 3 सिफ़तूं वरी उन्हनि माण्हुनि जूं सिफ़त सहाबा किराम जूं मुस्लमाननि जूं बयानु कयूं वियूं जेके यहूदियत नसरानियत मां फिरी करे मुस्लमान थिया। हाणे इन्हनि जेके यहूदी अहले किताब नसरानी अहले किताब जेके यहूदियत ऐं नसरानियत मां फिरी करे मुस्लमान थिया, उन्हनि जे लाइ अजुर ऐं सवाबु डबल आहे। हिकु सवाबु उन्हनि खे हीउ मिलंदो त उन्हनि पंहिंजे किताब तौरात ज़बूर इंजील ते ईमान आणे करे उन्हनि ते अमल कयो हो, पंहिंजी ज़िंदगी उन्हनि किताबनि जे माताहत गुज़ारियऊं। उन वक़्तु उहो ई इस्लाम हो, उहा ई हक़ीक़त हुई, उहा ई शरीयत हुई उन दौर में। पर जॾहिं क़ुर पाक नाज़िल थियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी नबूअत आई, त पोइ उन्हनि पंहिंजे उन तौरात ज़बूर इंजील खे छॾे करे क़ुर पाक ते अमल करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजा पक्का साथी बणिजी पिया। हाणे उन्हनि खे डबल सवाबु मिलंदो, हिकिड़ो पंहिंजे पहिरियां किताब ते अमल करण जो ऐं ॿियो वरी क़ुर पाक जे मथां अमल करण जो। हिन वक़्तु हाणे इहे ॿई सिफ़तूं इब्तिदा में अलाह से बयानु करे तव्हां असां उन्हनि माण्हुनि खे जेके क़यामत ताईं ईंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे ॿुधाए छॾियो त यादि रखो मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दौर में जेके मुस्लमान थियनि पिया, हिकिड़ा शिरक खां फिरी मुस्लमान थियनि पिया, मुशरिक शिरक खे छॾे मुस्लमान थियनि पिया, हिकिड़ा यहूदियत नसरानियत खे छॾे करे मुस्लमान थियनि पिया। असां तव्हांखे जेके सिफ़तूं ॿुधायूं था, हाणे तव्हां में इहे सभु जो सभु हुजनि। न तव्हां शिरक मां फिरी करे मुस्लमान था थियो, न के यहूदियत नसरानियत मां फिरी करे मुस्लमान था थियो, तव्हां जाइज़ मदे मुंहिंजे महबूब जे उम्मत जा माण्हू आहियो। जाइज़ मदे तव्हांखे घर में मुस्लमान जे घर में पैदा कयो आहे, जाइज़ मखां तव्हांजे कन ते आज़ान ऐं तकबीर जो नालो पुॼायो वियो आहे, जाइज़ मखां तव्हांखे क़ुर पाक घर में मुफ़्त में पहुची करे दर ते मिलियो आहे। हाणे तव्हांजे अंदरि इहे सभु सिफ़तूं हुजनि। उन में इहा वॾी ॻाल्हि कई वई त उनजो यकीन हुजे आख़िरत ते। यकीन, इहा यकीन वॾी माना वारी शइ आहे। इन में ज़रा थोरो फ़र्क़ु आहे, थोरो वाज़े कयां। ईमान किथे अलाह ताला फरमायो आहे इस्लाम जो तज़किरो, इस्लाम दीन आहे। किथे अलाह तबारक व तआला इन दीन इंदल्लाहिल इस्लाम, किथे इस्लाम 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 क़ुर पाक चयो आहे। किथे वरी अलाह ताला युमिनून बिल ग़ैब युमिनून या अय्युहल्लज़ीना आमनू 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 चयो आहे। थोरो सवालिया अंदाज़ में सम्झो त ईमान ऐं इस्लाम में फ़र्क़ु आहे छा? ईमान ॿियो आहे, इस्लाम ॿियो आहे? हाओ, जवाबु हीअ आहे त थोरो फ़र्क़ु आहे। ईमान जेको आहे उहो दिलि सां तालुक़ु थो रखे। जेके ॻाल्हियूं क़ुर ऐं अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चयूं उन ते दिलि सां उन ते पको इतिक़ाद यकीन हुजे, दिलि सां, इन खे चइबो आहे ईमान। ऐं इस्लाम उन्हनि ॻाल्हियुनि ते ज़ाहिरी तौर ते अमल बि करे ॾेखारे। क़ुर चयो आहे नमाज़ पढ़ो, क़ुर चयो आहे रोज़ा रखो, क़ुर चयो आहे मालदार आहियो त हज कयो, क़ुर चयो आहे त हराम खां बचो हलाल खाओ, क़ुर चयो आहे चोरी शराब ज़िना बेआई बदकारीअ खां बचो, हर नेकी चङाई कयो, चङाई जे कम में हिक ॿिए जो साथ ॾियो, बुराइनि खां हिक ॿिए खे रोकियो, यअमुरूना बिल मारूफ़ वयनहूना अनिल मुनकर, पाण बि बुराईअ खां बचो, ॿियनि खे बि बचायो, पाण बि नेकी कयो, ॿियनि खे बि नेकीअ जो हुकुम कयो। इहे शयूं क़ुर हदीस ॾसियूं आहिनि। हाणे असांखे ईअं करिणो आहे, ईअं करे ॾेखारियूं। माना इस्लाम जा अहकाम असां जेके ज़ाहिरी तौर ते कयूं था, इस्लाम जा अहकाम असांजे बुत ते नज़र था अचनि। मथो ढकियल आहे, ॾाढ़ी बि आहे सुनत मुताबिक़, नमाज़ रोज़ो बि कयूं था, माण्हू ॾिसनि था, हाजी ऐं हज बि कयूं था, माल आहे त ज़कात बि ॾियूं था, माण्हू ॾिसनि था, ख़ैर ख़ैरात बि ॾियूं था, माण्हू ॾिसनि था। इस्लाम जा अहकाम असां मां माण्हू खे नज़र था अचनि, इन खे चइबो आहे इस्लाम। ऐं ॿियो आहे दिलि सां। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते मुंहिंजो दिलि सां इतिक़ाद ऐं पको यकीन आहे। ज़ाहिरी तौर ते इहे अमल भले माण्हू खे नज़र न बि अचनि, इन खे चइबो आहे ईमान। ईमान जो तालुक़ु दिलि सां आहे, इस्लाम जो तालुक़ु ज़ाहिरी अमलनि सां आहे। हाणे जेकॾहिं माण्हू ज़ाहिरी अमल त करे थो, दिलि जे अंदरि ईमान कोन्हसि, इन खे मुनाफ़िक़ निफ़ाक़ सां सॼो वियो आहे। इन्नल मुनाफ़िक़ीन फ़ी दर्किल अस्फ़ल मिनन नार। ज़ाहिर में नमाज़ रोज़ो पढ़ंदड़ हुजे, दिलि में ज़रे बराबरि ईमान न हुजेसि, क़यामत ते यकीन न हुजेसि, आख़िरत ते अॻियनि किताबनि ते क़ुर पाक ते पंहिंजे नबीअ ते अल्लाह वहदहू ला शरीक ते दिली तौर ते पको ईमान कोन्हसि, ज़ाहिरी अमल करे थो। जीअं उन ज़माने में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में मुनाफ़िक़ कंदा हुआ, नमाज़ में बि गॾु, रोज़े में बि गॾु, जिहाद मां आस्ते आस्ते बहानो करे कतराए वेंदा, बाक़ी मामलात ऐं ॾेती लेती में गॾु हूंदा। हाणे उन वक़्तु
उन्हनि जो इहो अंदाज़ क़ुर पाक ख़ुदि बयानु करे छॾियो त इस्लाम उन्हनि जे ज़ाहिर ते त हुयो, ईमान उन्हनि जे दिलनि वारो कोन हो, इन जे करे उनखे मुनाफ़िक़ सॾियो वियो। उन निफ़ाक़ जे लाइ अलाह सां फरमायो इन्नल मुनाफ़िक़ीन फ़ी दर्किल अस्फ़ली मिनन नार, इहे जहन्नम जे तरे में हूंदा मुनाफ़िक़। वरी ॿिए जॻह ते ॿी आयत में हिते ई फरमाई इन्नल मुनाफ़िक़ीन वल काफ़िरीन फ़ी जहन्नम जमिया, काफ़िरनि ऐं मुनाफ़िक़नि खे गॾु जहन्नम में मुछलाईंदुसि। माना ज़ाहिरी जेकॾहिं इस्लाम जा अरकान ज़ाहिर थियनि था, दिलि में कोन्हसि को, हिनखे निफ़ाक़ चयो वियो, हिनखे जहन्नम जे तरे में काफ़िरनि सां गॾु उछलायो वेंदो। पर जेकॾहिं दिलि जे अंदरि ईमान अथसि, ज़ाहिरी अमलनि में घटि थो नज़र अचे, इन जे लाइ गुंजाइश वॾी आहे। इनखे अमलनि में घटि थो नज़र अचे, जेको दिलि में ईमान पको पुख़्तो अथसि, क़यामत ते बि, क़बर ते बि, हिसाब ते बि, पुलसराज ते बि, जन्नत जहन्नम ते बि, अल्लाह ताला जे सज़ा ते बि, अल्लाह ताला जे इम्तिहान ते बि, सभिनी ते यकीन अथसि, पर ज़ाहिरी अमलनि में घटि थो नज़र अचे, इहो मुस्लमान चइबो, मोमिन बि चइबो, पर अमलनि में ज़रा एतिरो खुटल, एतिरो दर्जे में पोइते वियल जो उन्हनि में अल्लाह तबारक व तआला वटि अहिड़नि मोमिननि जा दर्जा हूंदा आहिनि। हिकिड़ा कामिल ऐं मुकम्मल, जीअं दिलि में यकीन अथनि तीअं ज़ाहिरी अमल बि अथनि। हिकिड़ा दिलि में यकीन पको, ज़ाहिरी अमलनि में खुटल, पोइ उन्हनि जा दर्जा ज़रूरु थींदा। जेको जेतिरो वधीक अमल में नज़र ईंदो ओतिरो उनजो दर्जो बि मथे हूंदो। त हाणे ही सिफ़तूं अल्लाह तबारक व तआला इते मुतक़िन जूं बयानु करे इहो हिकिड़ो वॾो राज़ बयानु करे छॾियो त हुम यूक़िनून, उन्हनि जो यकीन हूंदो। यकीन, इहा यकीन वॾी शइ आहे, यकीन वॾो राज़ आहे, वॾो इनकलाबी अक़ीदो आहे। इन्हनि समूरनि ॻाल्हियुनि में अहम ॻाल्हि इहा आहे यकीन वारी। यकीन छा आहे? इंसान हर वक़्तु अल्लाह ताला जे हिसाब खे ज़हन में रखी करे, ख़ुदा जो ख़ौफ़ दिलि में रखी करे ज़िंदगी गुज़ारींदो। यकीन अथसि न हिसाब थींदो, हिसाब थींदो। न परावा कंहिंजा 5 रुपया खाई सघंदो, न कंहिंजा पंहिंजे ताक़त सां फॿाए सघंदो, न कंहिंखां विसरी विया आंगूर ई हज़म करे सघंदो। भउ हूंदुसि दिलि में, न भा क़यामत थींदी, हिसाब किताब थींदो, हिन खां विसरी विया आहिनि, मूंखे त यादि आहिनि न भा हिनखे हिसाब में भोलो थो थिए, भुले थो, मूंखे ज़ोरीअ ॾिए थो वाधारा, न भा मूंखां हिसाब थींदो। पोइ इहो यकीन हूंदुसि आख़िरत ते न, पाण वरितो ज़िंदगी इस्लाम ते गुज़ारींदो। असांखे मुआशिरे जे अंदरि हुकूमतूं बुराईअ खां बचण जे लाइ इंसिदाद जुर्म, तंज़ीमूं, फ़ौज, CID, CI, इहे सभु इदारा ठाहे करे बुराइनि खां रोकींदा आहिनि। चोरीअ खां, शराब खां, ज़िना खां, बेहयाई बदकाजे खां रोकण जे लाइ ज़ाहिरी जेकॾहिं कोई अहिड़ो ॾोह कंदो त उनखे पकड़ींदा। पोइ जेको ॾोह में साबित हुजे ते छो ॾोह, उहो लिकी लिकी बि भला किथे लिखंदो, नेठि त ज़ाहिर थिए, सज़ा मिलंदसि। पर हाणे जॾहिं हिन माण्हूअ खे यकीन थियो त मूंखे सज़ा मिलणी आहे, पोइ माण्हुनि खां भले मां बची बि वञा, यार ख़ुदा जे सज़ा खां कोन बचंदुसि। हुकूमत केतिरो ॻोल्हींदी। हिकिड़ा ॾोह आहिनि जेके इज्तिमाही आहिनि, माण्हुनि सां ज़ाहिर ज़ूर माण्हू करे थो। ॿिया ॾोह इनफ़रादी आहिनि, लिकियल आहिनि, छुपियल, पंहिंजे मुंहं सां तन्हाईअ में करे थो। तन्हाईअ वारे ॾोहनि खे हुकूमत ॾिसे ई कोन थी त पकड़ींदसि किथां, ॾिसे ई कोन थी त हिसाब कीअं कंदसि, ॾिसे ई कोन थी त सज़ा कीअं ॾींदसि, ॾिसे ई कोन थी त हुनखे रुसवा कीअं कंदी। अल्लाह तबारक व तआला ते जंहिं माण्हूअ जो यकीन हूंदो, उनजो इहो बि नज़रियो चङी तरह ठही ठुकी बीठो हूंदो, दिमाग़ ते तरंदो हूंदो त सॼी दुनिया खां त लिकियल आहियां, पर मां पंहिंजे रब जे नज़र में आहियां। सॼी दुनिया मूंखे नथी ॾिसी सघे, पर मुंहिंजो रब मूंखे ॾिसे थो, लिखण वारो लिखे बि थो, मुंहिंजो हिसाब थींदो। पोइ इहो यकीन हुजेसि। असुल एतिक़ाद नज़रियो इहो आहे। इन समूरनि 5-6 सिफ़तुनि में मेन सिफ़त जेका आहे नज़रियाती इहा आहे, यकीन अथसि। पोइ इहो माण्हू न ॾोह कंदो, न ॿिए खे करणु ॾींदो, न गुनाह पाण कंदो, न ॿिए सां गुनाह में शरीक थींदो, न कंहिंखे ॾसु ॾींदो, छो त यकीन अथसि। इहो नज़रियो क़ुर पाक जेको ॾिनो, इन ई नज़रिए सां ई दुनिया जे अंदरि मुआशिरो सुहिणो ऐं सिबतो थींदो आहे, सुधरंदो आहे। इहो नज़रियो जंहिंखे यकीन हूंदो उहो न साईं कंहिंजा 5 रुपया किरी पिया न त बि हथु न विझंदो, न भा इहे खणंदुमि त शरीयत थी चवे, हिन जो ऐलान कर, पुछा कराए। पोइ कोई माण्हू मूंखां वठी वञे हिक जो ॿियो, वरी उहो पोइ असुल मालिक पोइ ज़ाहिर थिए ऐं मूंखे चए त तो लदा इहे मोजा, ऐं मूंखां वठी को ॿियो वञे, पोइ हाणे मां त फाथुसि, हथु ई न विझ, भा पराई शइ आई आहे। जंहिंजो आख़िरत ते हिसाब ते यकीन हूंदो, उहो पराई शइ में हथु ई न विझंदो। ऐं जे इन ॻाल्हियुनि ते यकीन ऐं ईमान में इत्क़ान यकीन कोन्हसि को, आख़िरत जो हिसाब किताब कोन्हसि को, ज़हन में ख़ुदा जो ख़ौफ़ डपु रखी करे ज़िंदगी नथो गुज़ारे, ईअं ई गुज़ारे थो पियो, त हुनजे लाइ को मसइलो ई कोन्हे। जीअं असांजी आम तौर ते ज़िंदगी गुज़रे थी,
तॾहिं त बुज़ुर्गनि लिखियो आहे जेको माण्हू किन ॻाल्हियुनि खे दुनिया जे ज़िंदगी गुज़ारींदे गुज़ारींदे अहिड़ीअ तरह सां वक़्तु कढे थो, मसलन असां मोमिन मुस्लमान काफ़िनि सारनि ॻाल्हियुनि में पाण खे बचाईंदा आहियूं, पर कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके ॼाणी वाणी उन्हनि ते अमल बि कंदा आहियूं, लिखियल बि हूंदा आहियूं। कोई माण्हू पंहिंजे धंधे में हेरा फेरी थो करे, हिरी वियो आहे, ख़बर अथसि हराम आहे, मुस्लमान बि आहे पर नथो छॾे। कोई व्याज ते हिरी वियो आहे, ख़बर अथसि त हराम आहे, ख़बर अथसि त क़यामत में हिन जो हिसाबु किताबु आहे, ख़बर अथसि त अलाह ताला हुन जे बारे में जंग जो ऐलान कयो आहे, पर हिरी वियो आहे, नथो छॾे। कोई कूड़ो इल्ज़ाम हणी पराई मिल्कियत पंहिंजी फॿाइण जे करे उन सां मुक़दमा कोर्टूं चकर थो काटे। कोई नाजाइज़ तरह सां पराओ माल थो फॿाए, कोई पंहिंजे ज़ोर सां का शइ कंहिंखां खसे थो। हाणे इहो बज़ारि नेक बि हुजे, निमाज़ी बि हुजे, रोज़ेदार बि हुजे, हाजी बि हुजे, मुजाहिद बि हुजे, वॾो आलिम बि हुजे, भले मुफ़्ती बि हुजे, हेॾां हीउ जेको एब अथसि अंदरूनी ॼाणी वाणी उन ते पको आहे, चवे थो हाणे छॾींदुमि त दुनिया चवंदी त तूं कूड़ो ई, पोइ छो कयो ई। दुनिया जे रुसवाईअ खां बि नथो छॾे, या दुनिया में रुसवाई बि थिएसि थी, हेॾां नेक निमाज़ी बि आहे पर उहो गुनाह नथो छॾे, पराओ माल हलाल हराम कोई फ़र्क़ु नथो करे, ॼाणी वाणी उहे शयूं परायूं फॿाए थो या हराम खाए थो, बिना मज़दूरीअ बिना ड्यूटीअ जे पघार वठे थो, खाए थो। ॿियूं सभु नेकियूं बि आहिनि, इहे सभु बज़ाहिर उनखे दीनदार बि सॼूं, निमाज़ी बि सॼूं, बुज़ुर्ग बि, नेक बि, आलिम सालिह बि भले उनखे सॼूं, मुस्लमान बि सॾिजे, दुनिया बि चवंदी, शरीयत बि चवंदी नेक आहे, मुस्लमान आहे, पर इहो हिकिड़ो ऐब अहिड़ो अथसि जंहिं ऐब जे करे उनजो यकीन उनजे मुतक़ीअ में, इत्क़ान यकीन में इहो नुक़्स आहे, कामिल मुतक़ी मोमिन न सॾिबो। अलाह ताला फरमाए थो असांखे जेके खपनि उहे अहिड़ा खपनि जेके मुख़लिस हुजनि। हाणे ॾिसो असां इन्हनि ॻाल्हियुनि इन्हनि शयुनि खे क़ुर पाक जे बयान थियल आयतुनि खे मद्देनज़र रखी हीअं अंदर में झातीअ में हीअं थोरी जीअ में झाती पाईंदासीं हीअं त असांखे पंहिंजी तौर थी वेंदी त मूं वटि केतिरी हैसियत आहे। अफ़सोस ही क़ुर पाक अल्लाह ताला जो किताबु न हुजे हा त असांखे पंहिंजे अंदर जे सफ़ाईअ जो कोई किताबु मौक़ो ई न ॾे हा साफ़ु करण जो। हे क़ुर पाक असांजे लाइ आईनो आहे, इहो आईनो असां साम्हूं रखी करे पाण खे ॾिसंदासीं त असांजा ऐब नज़र अची वेंदा। बज़ाहिर असां मोमिन मुस्लमान बि आहियूं, निमाज़ी रोज़ेदार, हाजी बुज़ुर्ग, आलिम सालिह बि आहियूं, पर असां में जेके ऐब आहिनि उहे ऐब क़ुर पाक ॿुधाए थो चिटा करे। इहो अल्लाह ताला जे क़ुर पाक जो कमाल ऐं मौजज़ो। अल्लाह पाक शल तव्हां असांखे अहिड़ो नेक ऐं सालिह बनाए जो अल्लाह ताला जे हिननि बयान थियल शराइतनि में अची करे मुतक़िन में शुमार थियणु लॻो। तॾहिं त हुज़ूर सलातो सलाम जंहिंजे ज़माने में जेके जेके मुस्लमान थींदा विया उहे क़ुर पाक ते अमल अहिड़ीअ तरह सां कंदा विया जीअं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे सेखारियो। जीअं क़ुर पाक उन्हनि खे शराइत ॿुधाया उईअं अमल कंदा विया, जीअं जीअं अमल कंदा विया तीअं तीअं मुआशिरो सुधरंदो वियो। अहिड़ा मुतक़ी, अहिड़ा परहेज़गार, अहिड़ा सालिह थिया जो अल्लाह जे रसूल खे पंहिंजे ईमान जे हालत में अखियुनि सां ॾिठऊं। क़ुर फरमायो रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन, मां रब इन्हनि खां राज़ी, इहे मूंखां राज़ी। क़ुर पाक उनखे सर्टिफिकेट ॾेई छॾियो उते इहो उते। अगरचे उन दौर में उन्हनि खां सङियूं सङियूं लफ़्ज़िशूं थियूं, कंहिंखां राज़ आउट थी वियो, कंहिंखां को जुर्म थी वियो, कंहिंखां ज़िना जो अमल थी पियो, कंहिंखां चोरीअ जी का ॻाल्हि थी पई, उन्हनि सां सज़ा लाइ मिटी उते थी, हिसाबु किताबु ॾोह उन्हनि सां उते थियो। पोइ बि अल्लाह ताला उन्हनि जो हिसाबु किताबु करे जॾहिं उन्हनि पंहिंजे दिलनि जो हाल अंदरूनी बिल्कुलु चिटो वाज़े साफ़ु सुथिरो रखी अमल करे ऐं पाण खे वाज़े कयो, जहिड़ा दिलि में तहिड़ा ज़ाहिर में, जहिड़ा अंदर में तहिड़ा ज़ाहिर में, अहिड़ा चिटा थी बि था। अल्लाह ताला उन्हनि जे लाइ रज़ी अल्लाहु अन्हुम जो लक़ब हणी छॾियो। हाणे असां सहाबा किराम जे अमल खे पंहिंजे अमल सां भेटाईंदासीं, क़ुर पाक जे ॾिनल हिननि आयतुनि जे शराइतनि खे पंहिंजे अमलनि सां भेटाईंदासीं त वाक़ई इहे शयूं असां में आहिनि। जे आहिनि पोइ त ॾाढो सुठो, अल्लाह ताला जो शुक्र अदा कबो, मज़ीद पाबंदी कबी। पर जेकॾहिं न आहिनि त ख़ुदा रा असांखे कोशिशि करणी पवंदी त असां अहिड़नि बाननि में शामिलु थियूं न जेके क़ुर पाक खपनि था, अल्लाह ताला खे जहिड़ा मुतक़ी खपनि था, जिन जे लाइ अल्लाह सां फरमाए थो इहे सिफ़तूं अगरि उन में अची वियूं त पोइ उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम, इहे ई अथव संदन रब जे तरफ़ खां हिदायत वारे रस्ते ते जेको घुरो था इहदिन सिरातल मुस्तक़ीम, इहो अथव असांजो रस्तो। व उलाइका हुमुल मुफ़्लिहून, इहे ई कामयाबु थींदा। अल्लाह पाक शल इन हिदायत वारे रस्ते ते असांखे बि कामिल मुकमल बनाए ऐं उन्हनि कामयाबु बाननि मां बनाए जिन खे अल्लाह तबारक व ताला पंहिंजे उसूल ऐं क़ानून सां मुतक़ी ऐं परहेज़गार सॼियो आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे ॿुधण खां पोइ अमल जी